हाय नाज़न जा पल्याला कुठा करबल में। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तीनि वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين؟ بسم الله الرحمن الرحيم. إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر. آمنت بالله صدق الله العظيم. माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम। वेलकम टू रंगन भाई शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? अरे माशाल्लाह सां 5 मुहर्रम अल हराम बि थी वई ऐं कीअं ॾींहं गुज़रंदा था वञनि ख़बर ई नथी पए। जीअं जीअं हे ॾींहं अञा वेझो अचंदा था वञनि त असांखे अञा वधीक अहसासु थींदो थो वञे पंहिंजे इमामनि जे ॾुख जो, पंहिंजे नबी पाक जे ॾुख जो, तकलीफ़ुनि जो। ऐं इन तकलीफ़ ऐं इन ॾुख खे सिर्फ़ु हिननि ॾींहंनि ताईं महदूद न रखिजो। हीअ जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं हीअ असां सां गॾु ई रहंदा। हीअ ॾुख सिर्फ़ु तव्हांजो मुंहिंजो न आहे, हर अहले बैत जो आहे, हर मुसलमान जो आहे। सो हिननि ॾींहंनि में तमामु घणियूं सबीलूं हणंदा कयो, न्यास तमामु घणो कंदा कयो, क़ुर पाक जी तिलावत तमामु घणी कंदा कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे स्पेशली नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे ज़रूरु ॿुधाईंदा कयो त करबला जो जेको मैदान हुयो उहो जंग जे मैदान में छो तब्दील थियो। ऐं असांजा जेके नंढड़ा ॿार आहिनि स्पेशली अॼुकल्ह जी जेका जनरेशन आहे उन्हनि खे का ख़बर कोन्हे का। मां दावे सां थी चवां इन में को शक कोन्हे, अॼु जे ॿार खां तव्हां करबला जे बारे में कोई किस्सो या का ॻाल्हि पुछंदा हुननि खे ख़बर न हूंदी। त बराए महिरबानी जॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि खे एजुकेट कयो था, वॾनि स्कूलनि में
पढ़ायो था, सुठी एजुकेशन ॾियो था, त उन सां गॾु गॾु इस्लाम जी तालीम बि तमामु ज़रूरी आहे, ज़रूरत आहे अॼुकल्ह जे ॿार खे। ख़ुदा न ख़्वास्ता जॾहिं इंसानु हलियो थो वञे दुनिया मां ऐं जॾहिं उहो वक़्तु अलाह साईं जे दरबार में हाज़िर थियण वारो जेको वक़्तु हूंदो, अलाह साईं तव्हां खां इहो कोन पुछंदो त तो अंग्रेज़ी पढ़ी, तो अंग्रेज़ी जो सबक़ु यादि कयो। अलाह साईं तव्हां खां इहो कोन पुछंदो। अलाह साईं तव्हां खां इहो अर्ज़ु कंदो त तो इस्लाम जे बारे में पंहिंजे ॿार खे छा पढ़ायो, तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में छा ॿुधायो। सो बहितर न आहे त असां पंहिंजो हींअर ई अहमाल बहितर करणु शुरू कयूं, अञा बि वक़्तु आहे। हीअ जेके असांजे मुल्क जा, असांजे सिंध में जेके बि हालात आहिनि, जेके तंगियूं तकलीफ़ूं परेशानियूं आहिनि, इहे छाजे करे आहिनि? इन ई करे आहिनि जो असां पंहिंजे ॿारनि खे एजुकेट नथा कयूं, इस्लाम जी तरबियत नथा ॾियूं। हर तरह जी तरबियत ॾियूं था, हर तरह सां एजुकेट कयूं था, सिर्फ़ु इस्लाम जे बारे में उन्हनि खे नथा ॿुधायूं। त तव्हां प्लीज़, मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे तव्हां सभिनीनि माइरुनि खे स्पेशली, त ॿारनि खे इस्लामी तरबियत ज़रूरु ॾींदा कयो। असां सां गॾु माशाअल्लाह सां अल्लामा मुफ्ती सैयद क़मर ज़मान शाह काज़मी साहिब हिते मौजूदु हुआ, जिन तिलावत पाक असांखे ॿुधायो माशाअल्लाह सां। उन खां अलावा असां सां गॾु नूर नदीम हिते मौजूदु आहिनि, जेके असांखे मनक़बत बि ॿुधाईंदियूं ऐं हमद बि ॿुधाईंदियूं। उन खां अलावा असां सां गॾु आहिनि मोहम्मद साहिल रज़ा। जीअं त अञा असांजा भाइर भेनर ईंदा ऐं असांखे जॉइन कंदा वेंदा, मनक़बात ऐं नुहा असांखे ॿुधाईंदा वेंदा। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, कोई क़सीदो, कोई नुहो, कोई नात ॿुधाए सघो था, या काई अहिड़ी ॻाल्हि तव्हांजे ज़हन में अचे थी त तव्हां असां सां शेयर करे सघो था। पर जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम सफ़ा घटि करे छॾिजो ऐं प्रॉपर सिग्नल्स में अची करे असांखे कॉल कजो। हींअर जेको आहे मां नूर नदीम खे दावत ॾींदसि असांखे हमद ॿुधाइनि। हाय चेहरे पे लिख कर लाया हूँ, तुमसे क्या मांगूं मैं, तुम खुद ही समझ लो मौला। मौला 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 मेरे मौला, मौला 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 मेरे मौला, मौला 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 मौला। दरारे दरारे गए माथे पे मौला, मरम्मत मुकद्दर की कर दो मौला मेरे मौला। जो भी तेरी दर आया, झुकने जो सर आया, मसीहा पिए सबको झूमता नजर आया। जो भी तेरे दर आया, झुकने जो सर आया, मसीहा पिए सबको झूमता नजर आया। प्यास लेके आया था दरिया वो बरलाया, नूर के बारिश में हो, नूर के बारिश में भीगता सतर आया। मौला 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 मेरे मौला, मौला 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 मेरे मौला। टूट के बिखरना मुझको ज़रूर आता है, वरना इबादत वाला शऊर आता है। सजदे में रगने दो अब कहीं ना जाऊंगा, सजदे में रगने दो अब कहीं ना जाऊंगा। अब जो तुमने ठुकराया
टकराया तो सवर न पाऊंगा मौला 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 मेरे मौला 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 मेरे मौला। सर उठा के मैंने तो कितनी ख्वाहिशें की थी, कितने ख्वाब देखे थे, कितनी कोशिशें की थी। सर उठा के मैंने तो कितनी ख्वाहिशें की थी, कितने ख्वाब देखे थे, कितनी कोशिशें की थी। जब तो रूबरू आया नजर ना मिला पाया, सर झुका के एक पल में हो, सर झुका के एक पल में मैंने क्या नहीं पाया। मौला 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 मेरे मौला 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 मेरे मौला 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 मौला। दरारे दरारे गए माथे पे मौला, मरम्मत मुकद्दर की कर दो मौला मेरा मौला। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। जिते व्यूवर्स मां तव्हांखे ॿुधायो त असां सां गॾु अल्लामा मुफ्ती सैयद क़मर ज़मान शाह काज़मी साहिब हिते मौजूदु आहिनि। नूर नदीम असांखे ॾाढी प्यारी हमद पाक ॿुधाई ऐं उन खां अलावा मोहम्मद साहिल रज़ा सां गॾु मौजूदु आहिनि, त उन्हनि खे सलाम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम मुफ्ती साहब। अस्सलाम वालेकुम मुफ्ती साहब। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीक आहियो? कैसे हैं आप? अल्हम्दुलिल्लाह। आप कैसी हैं नूर? ठीक है माशाअल्लाह से। अल्लामा साहब, जीअं त अॼु 5 मुहर्रम हराम आहे, सो इन हवाले सां मां तव्हां सां थोरो इहो पुछणु चाहींदसि त हीउ सफ़र कॾहिं शुरू थियो करबला जो ऐं कीअं शुरू थियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम वसल्लि अलैहि। माह मुहर्रमुल हराम जो ये अज़ीम महीनो आहे। यकीनन जॾहिं माह मुहर्रमुल हराम जी आमद थींदी आहे, तशरीफ़ आवरी थींदी आहे, त असांखे हिकिड़ी अज़ीम यादि बि सताईंदी आहे। उहा यादि तमामु जेके आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहल बैत अतहार ऐं बिलख़ुसूस सैयद शुहदा हज़रत सैयदना इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जा जुमला रुफ़क़ा, इहो हिकिड़ो अज़ीम ऐं तमामु अजीब दास्तान आहे। लेकिन इख़्तिसार सां इहो आहे त पाण 3 शौबानुल मुअज़्ज़म मदीनतुल मुनव्वरा खां अलविदा थिया ऐं उन खां पोइ इहो सफ़र मक्कतुल मुकर्रमा ऐं मक्कतुल मुकर्रमा खां पोइ पाण 8 ज़ुल्हज ते मक्कतुल मुकर्रमा खां सफ़र शुरू कयूं ऐं उन जाइ ते अची पहुता जंहिं इलाइक़े खे, जंहिं बस्तीअ खे करबला मुअल्ला चयो थो वञे। तारीख़ जे अंदरि अचे थो त इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम जॾहिं उन सरज़मीन ते करबला मुअल्ला ते पहुता, पाण जिन जी जेका सवारी हुई उहा उन जाइ खां अॻियां कोन पई वञे, त पाण थोरा पशेमान थिया। वरी काफ़िले में जेके अहबाब हुआ उन्हनि खां पुछऊं, उन्हनि खां मशवरो वरितऊं ऐं उन खां पोइ पाण जी जेका भेण हुई अम्मा सैयदा ज़ैनब सलामुल्लाहि अलैहा, उन फरमायो त ए मुंहिंजा भाउ हुसैन, तव्हांखे ख़बर आहे त असांजो आख़िरी ठिकाणो ही आहे। त पाण पुछां कयूं त हिन इलाइक़े खे छा चयो थो वञे, त जवाबु मिलियो त हिन खे करबला मुअल्ला चयो थो वञे। त इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम फरमायो त कमो पेश अॼु खां 24 साल पहिरीं मुंहिंजे बाबा अली शेर ख़ुदा करमल्ला वजहुल करीम मूंखे फरमायो हो त ए मुंहिंजा सुहिणा हुसैन, हिकु ॾींहुं तोखे हिन जाइ ते अचिणो पवंदो ऐं हिते अची करे तोखे पंहिंजे नाने जे दीन जे लाइ शहीद थियणो पवंदो। ऐं अॼु आउं तोखे इहा वसीयत ऐं नसीहत करियां थो त उन ॾींहं ते तूं सब्र कजि ऐं अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में इस्तिक़ामत जी दुआ कजि ऐं इन इम्तिहान में कामयाबु रहजि। त
त यकीनन करबला मुअल्ला में जॾहिं पाण तशरीफ़ खणी आया पोइ 4 मुहर्रम उल हराम खां पोइ संदनि मथां जेको इम्तिहान शुरू थियो उहो 4 मुहर्रम खां वठी 11 मुहर्रम उल हराम जी सुबुह ताईं। पोइ उन्हनि में शहादतूं थियूं, क़ुर्बानियूं थियूं, पाण शहीद थिया, उन्हनि जा बछड़ा शहीद थिया ऐं उन्हनि शहादतनि ऐं क़ुर्बानीनि जो नतीजो इहो जो अॼु हर मस्जिद में आज़ान आहे ऐं हर घर में क़ुरान जी तिलावत आहे। सुभान अल्लाह। अगरि पाण इहा क़ुर्बानी न ॾींदा त यकीनन इस्लाम जो जेको बोलबाला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हो उहो आहिस्ता आहिस्ता ज़वाल पज़ीर थींदे वियो ऐं जेका यज़ीदियत हुई उहा ॾींहुं ॿ ॾींहुं उरूज वठंदे वई। त जीअं त पाण असल में जेका क़ुर्बानी ॾिनऊं उहा इक़्तिदार जे लाइ न ॾिनऊं, पाण जेका क़ुर्बानी ॾिनऊं उहा का हुकूमत जे लाइ न ॾिनऊं, बल्कि इमाम हुसैन अली मुक़ाम अलैहिस्सलाम जेका क़ुर्बानी ॾिनी उहा पंहिंजे नाना जे दीन खे बचाइण जे लाइ क़ुर्बानी ॾिनी। त अल्लामा इक़बाल तॾहिं त फरमायो न त इंसान को बेदार तो हो लेने दो, इंसान को बेदार तो हो लेने दो, हर क़ौम पुकारेगी हुसैन हैं हमारे। त जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वञे तव्हां ॾिसो त मौला हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र आम थींदो वञे। हर शहर में, हर इलाइक़े में, हर ॻोठ में, हर बस्तीअ में नए नए अंदाज़ में माण्हू पंहिंजी मोहबतुनि जो इज़हार कनि था ऐं इमाम हुसैन अली मुक़ाम ऐं उन जे रुफ़क़ा खे ख़राज तहसीन पेश कनि था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हींअर जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि मोहम्मद साहिल खे त असांखे मनक़बत ॿुधाइनि। अली का नाम मेरी जिंदगी है, अली का नाम मेरी जिंदगी है, अली का प्यार मेरी जिंदगी है, अली का नाम मेरी जिंदगी है। और उसे काबा कहूँ या जान काबा, उसे काबा कहूँ या जान काबा, विलादत जिनकी काबा में हुई है, विलादत जिनकी काबा में हुई है, अली का प्यार मेरी जिंदगी है, अली का नाम मेरी जिंदगी है। और गवाही दे रहा है राज़ खैबर, गवाही दे रहा
खैबर जहाँ वालों अली आखिर अली है, जहाँ वालों अली आखिर अली है। अली का प्यार मेरी जिंदगी है, अली का नाम मेरी जिंदगी है। और ज़मीन पर सो रहा है अल्लाह अल्लाह, ज़मीन पर सो रहा है अल्लाह अल्लाह, ज़मीन पर सो रहा है अल्लाह अल्लाह, जहाँ वालों अली आखिर अली है, जहाँ वालों अली आखिर अली है। अली का प्यार मेरी जिंदगी है, अली मेरी जिंदगी है। सुभान अल्लाह माशाल्लाह। जी व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो, जल्दी वापस आ जाओ। नाज़न जा पल्याल कुठा करबल में, हाय नाज़न जा पल्याल कुठा करबल में। बेहर भलीकार था चऊं तव्हांखे रंगन भाई शाम में 5 मुहर्रमुल हराम जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं हींअर जिन असांखे जॉइन कियो आहे हुननि जो नालो आहे अलीशा रशीद ऐं मुस्तफ़ा अली हाशमी असांखे जॉइन कियो आहे। अस्सलाम वालेकुम, ठीक है आप? अस्सलाम वालेकुम, कैसे आप? ठीक है। अलामा साहब, जीअं त ॻाल्हियुनि जो सिलसिलो हाणे अॻिते वधाइजे ऐं मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदसि, अहले बैत जी शान क़ुरान पाक में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में मुतअद्दिद मुक़ामात ते अहले बैत जे शान में कुछ आयतूं नाज़िल फरमायूं आहिनि। हिकु मुक़ाम ते सूरह अहज़ाब जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। बारी ताला इरशाद फरमायो त बेशक अल्लाह तबारक व तआला चाहे थो त आऊं अहले बैत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके आहिनि उन्हनि खां हर निजिस ऐं हर नक़्सो आइब परे करे छॾियां। इन आयत जी तफ़सीर जे मातहत तमामु मुफ़स्सिरीन लिखियो आहे त इन आयत ततहीर मंझां मुराद 5 तन पाक आहिनि। ऐं हिकु मुक़ाम ते हदीस पाक में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मुल मुमिनीन हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे मुबारक घर में मौजूदु हुआ त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ततहीर वारी चादर हुई त हसनैन करीमैन तशरीफ़ खणी आया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे बि चादर में वरितो। मौलाए काइनात तशरीफ़ खणी आया, सैयदा काइनात तशरीफ़ खणी आई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे चादर में वठी करे पोइ अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआ फरमाई ऐं अल्लाह जी बारगाह में महबूबन अर्ज़ु कयो, अल्लाहुम्मा हाउलाई अहल बैती, या अल्लाह हे मुंहिंजा अहल बैत आहिनि,
ऐं उन खां पोइ आका करीम सल्लम इहा आयत करीमा तिलावत फरमाई ऐं आयत करीमा तिलावत फरमाइण खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ॾिनी त या अल्लाह जेको हिननि सां महबत करे तूं उन्हनि सां महबत कजि ऐं जेको हिननि सां दुश्मनी रखे तूं उन्हनि सां दुश्मनी रखि। गोया क़ुर पाक जी इन आयत मंझां इहो वाज़े थिए थो ऐं साबित थिए थो त जेके आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहल बैत पंजतन पाक आहिनि ऐं उन्हनि जो ज़िक्र इन आयत ततहीरा जे अंदरि मौजूदु आहे। ऐं ॿियूं कई आयतूं आहिनि। ॿिए मुक़ाम ते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो क़ुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। ऐं महबूब तव्हां पंहिंजी उम्मत खे हुकुम फरमायो त मूं जेको तव्हां ताईं दीन पहुचायो ऐं उन जो सिलो आऊं तव्हां खां कुझु बि नथो वठां, उन जो को बदिलो को एवज़, पर अल्लाह तबारक व तआला जो अमर आहे इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, मगर इहो त तव्हां मुंहिंजे जेके करामतदार आहिनि उन्हनि सां मवद्दत कयो। त इन आयत जी तफ़सीर जे मातहत बि मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त कराबतदार मंझां मुराद हसनैन करीमैन आहिनि, मौला काइनात आहिनि ऐं सैयदा काइनात सलामुल्लाहि अलैहि आहिनि। लिहाज़ा मवद्दत जो हुकुम अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में उम्मत मुस्लिमा खे अता फ़रमायो। ऐं उहा मवद्दत छा आहे, इहो हिकिड़ो वॾो अहम नुक़्तो आहे। हिकु महबत हूंदी आहे ऐं हिकु मवद्दत। महबत उहा शइ आहे जेका आम आहे, इंसानु कंहिंसां महबत करे थो वरी ख़तमु थी वञे, पर जेका मवद्दत आहे उहा महबत खां कई दर्जा ज़्यादा अॻियां आहे। मुफ़स्सिरीन फ़रमायो आहे त मवद्दत उन खे चइबो आहे जीअं मच्छीअ खे पाणीअ सां मवद्दत आहे। गोया जॾहिं मच्छीअ खे पाणीअ खां अलॻि कयो वञे त उहा मरी वेंदी, ज़िंदा न रहंदी। मच्छीअ जो जीअं पाणीअ सां ताल्लुक़ु आहे, त मवद्दत जी माना इहा आहे त अल्लाह फ़रमायो त तव्हां मुंहिंजे नबीअ जे कराबतदारनि सां अहल बैत सां हसनैन करीमैन सां मवद्दत कयो। गोया एतिरे क़दुरु तव्हांखे मवद्दत हुजे जो तव्हां हुननि जी जुदाई ऐं हुननि जी महबत खे हरगिज़ बर्दाश्त न करे सघो, माना उन शइ खे परे न करियो। एतिरे क़दुरु महबत ऐं मवद्दत जो हुकुम क़ुर पाक में आयो आहे। त कई ॿियूं बि आयतूं आहिनि, पर इन्हनि तमामु आयतुनि जो जेको निचोड़ आहे उहो इहो आहे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जी आल जो उन्हनि सां महबत, अदब, इख़लाक़ ऐं उन्हनि जो तौरु तरीक़ो, उन्हनि जो नक्श क़दम, उन जे मथां हलण जो हुकुम क़ुर पाक में इरशाद फ़रमायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हींअर जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि मुस्तफ़ा अली हाशमी खे त असांखे मनक़बत ॿुधाइनि। आप मनक़बत सुनाएंगे जी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन बारिक व सल्लिम व सल्लिम। आया ना होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर गुलशन फ़ातिमा के थे सारे गुलाब रेत पर गुलशन फ़ातिमा के थे सारे गुलाब रेत पर आले बतूल के सिवा आले बतूल के सिवा कोई नहीं खिला सका। आले बतूल के सिवा कोई नहीं खिला सका। कतरे आब के बगैर
जितने गुलाब रेत पर गुलशन फातिमा के थे, सारे गुलाब रेत पर जितने सवाल इश्क ने आले नबी से किए, जितने सवाल इश्क ने आले नबी से किए, जितने सवाल इश्क ने आले नबी से किए, एक के बाद एक दिए, सारे जवाब रेत पर गुलशन फातिमा के थे, सारे गुलाब रेत पर। प्यासा हुसैन को कहो इतना तो बेअदब नहीं, प्यासा हुसैन को कहो इतना तो बेअदब नहीं, लम्से लबे हुसैन से तरसा है आब रेत पर गुलशन फातिमा के थे, सारे गुलाब रेत पर। आले नबी का काम था, आले नबी ही कर गई, आले नबी का काम था, आले नबी ही कर गई, कोई ना लिख सका अदीब ऐसी किताब रेत पर गुलशन फातिमा के थे, सारे गुलाब रेत पर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। हींअर असां सां गॾु अली शाह रशीद मौजूदु आहिनि। मां उन्हनि खे बि दावत ॾियणु चाहींदसि त असांखे मनक़बत ॿुधाइनि। मेरा बादशाह हुसैन है, हाँ हुसैन है, मेरा हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। ये बात किस कदर हंसी, ये बात किस कदर हंसी, जो कह गए मोइनुद्दीन के दीन की पनाह हुसैन है, मेरा हुसैन है, हाँ हुसैन है,
ऐसा बादशाह हुसैन है। अमन का मेहरुमा हबीब, अमन का मेहरुमा हबीब, जो शाह का है शाह भी, ऐसा बादशाह हुसैन है, मेरा हुसैन है, हाँ हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। करे कोई जो हम सरी, किसी की क्या मजाल है। करे कोई जो हम सरी, किसी की क्या मजाल है। जहाँ में हर लिहाज से हुसैन बे मिसाल है। ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा खुदा, न कोई दूसरा हुसैन है, मेरा हुसैन है, हाँ हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। कज़ा के बाद फिर मुझे नई हयात मिल गई, अज़ाब से इताब से मुझे निजात मिल गई। सवाल जब किया गया, सवाल जब किया गया है कौन तेरा पेशवा, तो मैंने कह दिया हुसैन है, हाँ हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। शहीद कर बला का गम जिसे बिना गवार है, वो बद अमल है बद नसब, उसी पे शुमार है। अरे ओ दुश्मने अज़ल, अरे ओ दुश्मने अज़ल, तू मर ज़रा कब्र में चल, पता चलेगा क्या हुसैन है, मेरा हुसैन है, हाँ हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। मुफ्ती साहब असांखे इहो ॿुधायो त बुग़्ज़ अहले बैत निफ़ाक़ ऐं कुफ़्र आहे। हदीस पाक में अचे तो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वो मम्मात अला बुग़्ज़ि आलि मुहम्मद मात काफ़िरा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेको शख़्स मुंहिंजी अहल बैत सां बुग़्ज़ रखे थो, अगर वो उन ई बुग़्ज़ में मरी तो वञे, फ़ौत थी तो वञे, त लिहाज़ा उहो इंसान कुफ़र जी मौत मो। इन हदीस मंझां इहो मुराद आहे ऐं इहो वाज़े थिए थो त अल्लाह तबारक व तआला जेको क़ुरान पाक में इरशाद फरमायो ऐं ॿियनि हदीसनि जी नज़र में असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहल बैत सां महबत जो हुकुम आहे। ऐं इहा महबत ऐं मवदत जेका आहे क़ुरान जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फ़र्ज़ फरमाए छॾी आहे। लिहाज़ा अगर को शख़्स केतिरे क़दुरु बि आमाल करे, नमाज़ूं कसरत सां पढ़े, क़ुरान जी तिलावत कसरत सां करे ऐं दीगर उहो नेकीअ जा कम करे, पर उन्हनि तमामु नेकियुनि जे कमनि जे बावजूद अगर उन जे दिलि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल सां निफ़ाक़ हूंदो, हसद हूंदो, तासुब हूंदो, बुग़्ज़ हूंदो, त लिहाज़ा उन जा उहे तमामु जेके बि आमाल सालिहा आहिनि उहे ज़ाया थी वेंदा। जीअं त मूं तव्हांखे हदीस जो मफ़हूम ॿुधायो त अगरि उहो उन बुग़्ज़ ऐं हसद ऐं निफ़ाक़ मंझि अगरि उहो मरी थो वञे त लिहाज़ा उहो काफ़िर जी मौत मरंदो। लिहाज़ा असां जमी उम्मत मुस्लिमा खे घुरिजे त असां हसनैन करीमैन सां, सैयदाए काइनात सां, मौलाए काइनात सां ऐं 12 अइम्मा अहल बैत अतहार ऐं जमी जेका उन्हनि जी औलाद आहे उन्हनि सां बाक़ाइदा क़ुरान ऐं हदीस जी रोशनीअ में उन्हनि सां महबत कयूं, उन्हनि जो अदब एहतराम कयूं, उन्हनि जी इज़त ऐं तकरीम कयूं ऐं उन्हनि जी महबत ऐं मवदत खे असां पंहिंजी दिलि में जाइ ॾियूं।
इहो क़ुरान ऐं हदीस जो निचोड़ आहे। सुभान अल्लाह। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शान हदीस मुबारक में छा आहे? यकीनन सैयदुल शुहदा हज़रत सैयदना इमाम हुसैन आले मुक़ाम अलैहिस्सलाम पाण उहा अज़ीम हस्ती आहिनि जिन जे लाइ मदीने वारा साईं जॾहिं सजदे में वञनि था त इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम महबूबनि जे मुबारक पुठनि ते सवार थियनि था त हुज़ूर सजदे खे तवील करे था छॾनि। सुभान अल्लाह। माना केतिरे क़दुरु इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम जी शान बुलंद ऐं बाला आहे, अरफ़ा ऐं आला आहे। ऐं हिकु अॼु जे हिन प्रोग्राम जे तवसुल सां पंहिंजे नाज़रीन खे ख़ासि ॻाल्हि अर्ज़ु करणु चाहियां थो। इलाही असांजा दोस्त अहबाब जेके आहिनि, हता की उलमा किराम बि जेके ज़ेर तालीम तलबा आहिनि, उन्हनि जे इल्म में बि इज़ाफ़े जे लाइ त तव्हां ॾिठो हूंदो असां जेको ख़ुतबो जुमे जो असांजा जेके इमा पढ़नि था ऐं पहिरियों ख़ुतबो पढ़ी करे वेहनि था, उनखां पोइ वरी वेही करे ॿियो ख़ुतबो उथी पढ़नि था। इहो जेको आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों ख़ुतबो ॾेई करे वेठा, इन वेहण जी असुल वजह छा आहे? इन में वॾो राज़ ऐं हिकमत आहे। उहो इहो आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो इरशाद फरमाए रहिया हुआ जुमे जे ॾींहुं त पाण करीमनि ॾिठो त इमाम हुसैन आली मुक़ाम तशरीफ़ खणी अचनि पिया, अञा नंढड़ा हुआ। ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं नज़र पई त हुज़ूर मिंबर तां लही करे उन्हनि खे खयो ऐं पंहिंजे सीने सां लॻाऊं। त लिहाज़ा इहो जेको ॿिन्हिनि ख़ुतबनि जे दरमियान वक़फ़ो आहे, इहो हक़ीक़त में इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम जी यादि आहे, या जेका सुन्नत आहे उन्हनि जी यादि आहे। त हदीस पाक में अचे थो, हुज़ूर फरमायो त हुसैन मिन्नी व अन मिन हुसैन। आका फरमायो त हुसैन मूं मंझां आहे ऐं आउं हुसैन मंझां आहियां। तव्हां अंदाज़ो करियो त इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम जी शान इन हदीस मंझां केतिरे क़दुरु बुलंद आहे। त गोया हुज़ूर उनखे पंहिंजो पाण पिया चवनि ऐं वरी इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम खे बि पंहिंजो पाण पिया चवनि त गोया हुसैन मूं मंझां आहे ऐं आउं हुसैन मंझां आहियां। ऐं इन जूं कई वज़ाहतूं आहिनि, पर उन्हनि वज़ाहतुनि मंझां हिकिड़ी वज़ाहत इहा आहे जो बुज़ुर्गनि पंहिंजनि किताबनि जे अंदरि लिखियो आहे त इहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी त इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम हुज़ूर मंझां आहिनि, छो त हुज़ूर जी आल हुआ इन जे करे। ऐं वरी हुज़ूर इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम मंझां कीअं आहिनि त इन ॻाल्हि जो जेको हक़ीक़ी पस मंज़र ऐं जेको हक़ीक़ी मुशाहिदो उहो मैदान करबला जे अंदरि इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम करे ॾेखारियो त माना हुज़ूर इमाम हुसैन आली मुक़ाम मंझां ईअं आहिनि जो हुसैन जे शहादत ऐं क़ुर्बानीअ सां हुज़ूर जे दीन खे बका मिली, हुज़ूर जे दीन खे सरबुलंदी मिली। लिहाज़ा इन हदीस जो मफ़हूम इहो आहे जो इमाम हुसैन आली मुक़ाम हुज़ूर मंझां ऐं हुज़ूर इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम मंझां आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। जी व्यूअर्स, द ट्रांसमिशन अञा जारी आहे। वक्त है ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापस था अचो। हाय नाज़न जा पल्या लाल कुठा करबल में। हाय नाज़न जा पल्या लाल कुठा करबल में। बेहर भलीकार था चऊं तव्हांखे रंगन भरी शाम में 5 मुहर्रमुल हराम जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। हींअर मां दावत ॾींदसि नूर नदीम खे त असांखे मनक़बत ॿुधाइनि। ये बिल्ली की हुसैन है, नबी का नूर है, ये बिल्ली की हुसैन है, नबी का नूर है। लिबास है फटा हुआ, गुबार में अटा हुआ, तमाम जिस्म नाज़नी छिदा हुआ कटा हुआ। ये कौन ज़ी वकार है,
बला का शह सवार गए, ये कौन जीवाकार गए, बला का शह सवार गए, कि है हजार कातिलों के सामने डटा हुआ, ये बिल्य की हुसैन है, नबी का नूर है हुसैन है, हुसैन है, नबी का नूर है हुसैन है, हुसैन है, नबी का नूर है। ये कौन हक परस्त है, मेरे रज़ा ये मस्त है, कि जिसके सामने कोई बुलंद है न पस्त है, उधर हजार घात गए, मगर अजीब बात गए, उधर हजार घात गए, मगर अजीब बात गए, कि एक से हजार का है हौसला शिकस्त है, हुसैन है, नबी का नूर है हुसैन है, हुसैन है, नबी का नूर है हुसैन है, हुसैन है, नबी का नूर है। दिलावरी में फर्द गए, बड़ा ही शेर मर्द गए, दिलावरी में फर्द गए, बड़ा ही शेर मर्द गए, कि जिसके दबदबे से दुश्मनों का रंग जर्द गए, हबीब मुस्तफ़ा गए, मुजाहिदे खुदा गए, हबीब मुस्तफ़ा गए, मुजाहिदे खुदा गए, जभी तो इसके सामने ये फौज गर्द बर्द गए, हुसैन है, नबी का नूर है ये बिल्य की, हुसैन है, नबी का नूर है हुसैन है, हुसैन है, नबी का नूर है। माशाल्लाह माशाल्लाह। मुफ्ती साहब असांखे इहो ॿुधायो त अहले बैत सां मोहब्बत जो छा फ़ाइदो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अहल बैत सां जेको मोहब्बत जो ताल्लुक़ आहे ऐं उन ताल्लुक़ जो जेको सबबु आहे, अजर आहे, इनाम आहे, इकराम आहे, वो इहो आहे जो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बबरकात क़यामत जे ॾींहुं उन्हनि मुहिबान अहल बैतनि खे जन्नत में आला दर्जो अता फ़रमाईंदो। इन जी वज़ाहत ऐं हीअं अर्ज़ु करणु चाहियां थो त मारूफ़ हदीस आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में मौला ए काइनात हज़रत अलीउल मुर्तदा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम अर्ज़ु कयो त ए अल्लाह जा प्यारा महबूब, जॾहिं यौम हिसाब किताब थींदो ऐं उन ॾींहं ते जेके असांजा मुहिब आहिनि, असां सां मोहब्बत करण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ अल्लाह जी बारगाह में छा अजर ऐं सवाबु हूंदो। त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त ए अली, जॾहिं यौम हिसाब थींदो यानी क़यामत जे ॾींहुं हिकु तरफ़ हिसाब किताब थी रहियो हूंदो ऐं ॿी तरफ़ जन्नत जो दस्तरख़ान विछायल हूंदो ऐं उन जन्नत जे दस्तरख़ान जे मथां जन्नत जूं तरह तरह जूं नियामतूं हूंदियूं ऐं असांजा जेके मुहिब आहिनि, असां सां मोहब्बत करण वारा आहिनि, उहे असां सां गॾु जन्नत जूं नियामतूं खाई रहिया हूंदा। माना हिकु तरफ़ हिसाब किताब थी रहियो हूंदो, नफ़्सा नफ़्सीअ जो आलम हूंदो, माण्हू पंहिंजे हिसाब किताब में परेशान हूंदा ऐं ॿी तरफ़ दस्तरख़ान लॻल हूंदो ऐं उन दस्तरख़ान ते जेके मुहिबान अहल बैत आहिनि, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल सां मोहब्बत करण वारा आहिनि,
लिहाज़ा उहे जन्नत जूं नियामतूं तनावुल करे रहिया हूंदा। ऐं ईअं ई ॿी जाइ ते हदीस पाक में अचे थो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में मौला काइनात अर्ज़ु कयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके असां सां महबत कनि था उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में क़यामत जे ॾींहुं छा सिलो आहे? त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अली, उन्हनि जे लाइ सिलो इहो आहे त क़यामत जे ॾींहुं पहिरीं असां दाख़िल थींदासीं ऐं वरी असां सां गॾु पहिरीं असांजा मुहिबान जेके असां सां महबत करण वारा आहिनि उहे असां सां गॾु जन्नत में दाख़िल थींदा। त गोया कई हदीसूं जेके इन ॻाल्हि जे मथां दलालत कनि थियूं त जेके बि मुस्लमान मुहिबान अहल बैत आहिनि, सैयदा काइनात हसनैन करीमैन मौला काइनात ऐं जमी उन्हनि जी आल सां महबत कनि था, त अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में उन्हनि जे लाइ इहा मक़बूलियत ऐं महबूबियत आहे जो हिकु त क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे हुज़ूर जो क़ुर्ब नसीब थींदो, ऐं ॿी शइ इहा आहे त उहे क़यामत जे ॾींहुं हुज़ूर सां गॾु जन्नत में दाख़िल थींदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। हीअं जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि मुस्तफ़ा अली हाशमी खे त असांखे मनक़बत ॿुधाइनि। मोहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मोहम्मद। मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का, मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का, मेरी नस्लों पे है दस्ते करम ज़हरा के बच्चों का। ज़माने का कोई भी रंज से रुसवा नहीं करता, ज़माने का कोई भी रंज से रुसवा नहीं करता, सुकूनत पाल जिस सीने में गम ज़हरा के बच्चों का, सुकूनत पाले जिस सीने में गम ज़हरा के बच्चों का। और बेशक हजारों कोशिशें कर ली ज़माने ने गिराने की, हजारों कोशिशें कर ली ज़माने ने गिराने की, मुझे गिरने मुझे झुकने नहीं देता, भरम ज़हरा के बच्चों का, मुझे झुकने नहीं देता, भरम ज़हरा के बच्चों का। नबी के दीन के खातिर, नबी के दीन के खातिर, नबी के दीन की
खातिर किए कुर्बान 72 सर नबी के दीन की खातिर किए कुर्बान 72 सर भुलाए किस तरह एहसान हम ज़हरा के बच्चों का भुलाए किस तरह एहसान हम ज़हरा के बच्चों का हजारों दीदवर सदके हजारों दीदवर सदके ज़मीने करबला तुझ पर तेरी नजरों ने देखा है अज़म ज़हरा के बच्चों का तेरी नजरों ने देखा है अज़म ज़हरा के बच्चों का मेरी नस्लों पे है दस्ते करम ज़हरा के बच्चों का। सुभान अल्लाह माशाअल्लाह। मुफ्ती साहब असांखे ॿुधायो त हज़रत इमाम हुसैन ऐं हसन जन्नत जा ॿ गुला आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल हसन वल हुसैन रैहान फिल जन्नह। महबून फरमायो त इमाम हसन आली मुक़ाम अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम इहे ॿई जन्नत जा जेके फुल आहिनि। इन्हनि जी हिकिड़ी बुनियादी वजह उहा इहा आहे त गोया अल्लाह तबारक व तआला जेको हुननि खे शर्फ़ अता कयो, मुक़ाम ऐं मर्तबो अता कयो, इज़त ऐं तकरीम अता कई आहे, शान ऐं शौक़त अता कयो आहे, इहो उन्हनि खे जन्नती फुलनि सां तशबीह आहे त जीअं त जन्नत जा जेके गुल ऐं फुल आहिनि केतिरे क़दुरु उहे यकीनन मुअंबर ऐं मुअत्तर आहिनि, ईअं ई नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे ॿई जन्नत जा फुल आहिनि ऐं गुल आहिनि। ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी जाइ ते हदीस पाक में अचे थो त इमाम हसन ऐं हुसैन ॿिन्हिनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूंघंदा हुआ जीअं पाण खां ख़ुशबू सूंघो था न ईअं। ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ त हसन ऐं हुसैन मंझां मूंखे जन्नत जी ख़ुशबू थी अचे त इन जे करे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे जन्नत जा ॿई गुल आहिनि। ऐं ॿी जाइ ते हदीस पाक में अचे थो मदीने वारे साईं फरमायो त अल हसन वल हुसैन सैयदा शबाबी अहलिल जन्नह। हसन ऐं हुसैन जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। गोया हिकु तरफ़ हुज़ूर ख़ुशबूअ सां तशबीह ॾेई करे फरमायो ऐं ॿी तरफ़ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुफ्ती साहब असां हमेशह हज़रत अली हज़रत इमाम हुसैन हसन जे किसनि खे ॿुधंदा आया आहियूं नंढे हूंदे खां वठी। मां चाहींदसि त थोरो असांजे व्यूवर्स खे हज़रत अली जे बारे में बि कुझु ॿुधायो। यकीनन मौलाए काइनात हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम पाण उहा हस्ती आहिनि जॾहिं मौलाए काइनात जी विलादत थी आहे। विलादत किथे थी आहे? अल्लाह जे घर काबतुल्लाह में। तव्हां हिन ॻाल्हि जे मथां गौर ऐं ख़ौज़ कयो त पूरी दुनिया जा मुसलमान इहो चाहत रखनि था, जज़्बो रखनि था, इरादो रखनि था त असां अल्लाह जो घर काबतुल्लाह ॾिसूं, उन जो दीदार कयूं, उन जे जलवे सां असां पंहिंजूं अखियूं थधियूं करियूं। पर तव्हां मौलाए काइनात जी शान ॾिसो त अल्लाह जे घर काबतुल्लाह में विलादत थी आहे
मौलाए काइनात अखियूं न आहिनि खोलियूं। जॾहिं मौलाए काइनात अलैहिस्सलाम खे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कयो वियो ऐं अर्ज़ु कयो वियो त ए अल्लाह जा महबूब, अल्लाह साईं शहज़ादो त अता कयो आहे पर उहो अखियूं नथो खोले। अल्लाहु अकबर कबीरा। जॾहिं मौलाए काइनात आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में मौलाए काइनात खे खणी आया आहिनि त जीअं ई हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौलाए काइनात खे ॾिसनि था त मौलाए काइनात मुबारक अखियूं खोले ऐं पहिरीं निगाह सां हुज़ूर जे मुखड़े खे तकीनि था, सुभान अल्लाह, हुज़ूर जे चेहरे जी ज़ियारत कनि था। सुभान अल्लाह। त इन मंझां छा मुराद आहे त काबो अल्लाह जो घरु आहे, इन जी इज़त अज़मत शान ऐं शौक़त बिल्कुलु आहे, पर इन जी शान ऐं शौक़त वधाइण वारो केरु आहे? उहो आमिना जो लाल सैयदुल अंबिया आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला काबतुल्लाह खे बि इज़त अता फ़रमाई आहे। ईअं ई तव्हां ॾिसो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मौलाए काइनात सां केतिरी क़दुरु मोहबत हुई। हुज़ूर फ़रमायो त अलीअ जी मोहबत मुंहिंजी मोहबत आहे, अलीअ सां बुग़्ज़ रखणु मूंसां बुग़्ज़ रखणु आहे। गोया इन मां छा मुराद आहे त हाणे जेको शख़्स चाहे थो त हुज़ूर सां मोहबत करे त उन जे लाइ इहो लाज़िम आहे, वाजिबु आहे त उहो मौलाए काइनात सां बि मोहबत करे। ऐं जेको शख़्स मौलाए काइनात सां बुग़्ज़ रखे थो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अली सां मौलाए काइनात सां बुग़्ज़ रखणु मूंसां बुग़्ज़ रखणु आहे। त इन्हनि ॿिन्हिनि हदीसनि मंझां इहो वाज़े थिए थो त मोमिन जी जेका अलामत ऐं सुञाणप ऐं पहचान इहा आहे त उहो मौलाए काइनात सां मोहबत कंदो, ऐं जेको मुनाफ़िक़ आहे उन जी सुञाणप इहा आहे त उहो मौलाए काइनात सां बुग़्ज़ रखंदो। या तवील हदीस आहे, बल्कि सहाबा पंहिंजे दौर में पंहिंजिन मजलिसनि में मौलाए काइनात जो ज़िक्र कंदा हुआ। ऐं ज़िक्र करण जो बुनियादी मक़सदु छा हो? ज़िक्र करण जो बुनियादी मक़सदु इहो हो त हिकु त अलीअ जे ज़िक्र सां इबादत बि थिए, ऐं ॿी शइ जॾहिं असां मौलाए काइनात जो ज़िक्र करियूं त उन ज़िक्र जी बरकत इहा आहे त जेको मोमिन हूंदो उन जा जेके चेहरा आहिनि उन्हनि जे मथां हिकु मुस्कुराहट ईंदी, ऐं जेको मुनाफ़िक़ हूंदो उन जो चहिरो बिगड़ी वेंदो। त लिहाज़ा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिन बणजण जे लाइ असांखे हिकिड़ो पैमानो अता कयो आहे, हिकिड़ी अलामत अता कई आहे। उहा छा आहे? उहा मौला अली आहिनि। गोया जेको शख़्स मौलाए काइनात सां मोहबत कंदो उहो साहिब ईमान आहे, ऐं जेको शख़्स मौलाए काइनात सां बुग़्ज़ रखंदो ऐं उहो वॾो बेईमान आहे, यानी उहो मुनाफ़िक़ आहे। त इहो असां सभिनी जे लाइ, जमी उम्मत मुस्लिमा जे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे, वॾी ख़ुशी आहे जो अल्लाह तबारक व ताला असांखे मोमिननि मंझां पैदा फ़रमायो आहे, साहिब ईमान इंसाननि मंझां, ऐं अल्लाह ताला असांखे मुनाफ़िक़नि खां महफ़ूज़ रखियो आहे। जी बेशक बेशक। अल्लामा साहब हिकिड़ो ॿियो सवाल तव्हां सां करणु चाहींदसि, अहले बैत कश्ती नूह जी मिसाल आहिनि। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मारूफ़ हदीस आहे, नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अहलु बैति सफ़ीनती नूह। हुज़ूर फ़रमायो त जेका मुंहिंजा अहल बैत आहिनि उहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जी कश्तीअ जी मिसाल आहिनि। अहलु बैति का सफ़ीनती नूह, यानी इन मंझां इहो मुराद आहे त जीअं नूह अलैहिस्सलाम जे दौर में अज़ाब आयो ऐं जेके उन जा पैरोकार हुआ, अल्लाह ताला उनखे अमर फ़रमायो, हुकुम फ़रमायो त तव्हां हिकिड़ी कश्ती तयारु कयो ऐं तव्हां सां जेके मोहबत करण वारा आहिनि तव्हां उनखे उन्हनि में सवार करियो, ऐं बाक़ी जेके बि तव्हांजा मुख़ालिफ़ आहिनि तव्हां सां मोहबत नथा कनि उहे उन अज़ाब में मुब्तला थी वेंदा, हलाक थी वेंदा। गोया हिकु मिसाल आहे त हुज़ूर फ़रमायो त अहल बैत हज़रत नूह अलैहिस्सलाम जी कश्तीअ जी मिसाल ईअं आहिनि, जेके उन कश्ती में सवार थी विया, ॿेड़े में सवार थी विया, उहे बची विया। ईअं ई हुज़ूर फ़रमायो त मुंहिंजा जेके अहल बैत आहिनि उहे हिकिड़ी कश्तीअ जी मानंद आहिनि, उन जी मिसाल आहिनि। अगरि तव्हां हलाकत खां बचणु चाहियो था त मुंहिंजे अहल बैत जी दामन खे मज़बूतीअ सां झले वठो, त लिहाज़ा तव्हां हलाकत खां बची वेंदा। ऐं अगरि तव्हां अहल बैत जी दामन खे छॾे ॾींदा ऐं उन्हनि सां पंहिंजो ताल्लुक़ न जोड़ींदा त हुज़ूर फ़रमायो त तव्हां हलाक ऐं बर्बाद थी वेंदा। गोया जेको अहल बैत जी मोहबत जे ॿेड़े में अचे वियो
उन्हनि जी इत्तिबा ऐं ग़ुलामीअ जे ॿेड़े में अची वियो, जंहिं उन्हनि जे चादर में दामन में मज़बूती सां झले वरितो, त मदीने वारे साईं फरमायो त उहा दुनिया ऐं आख़िरत में कामयाब ऐं कामरान आहे। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। हींअर मां दावत ॾियणु चाहींदसि मोहम्मद साहिल रज़ा खे त असांखे मनक़बत ॿुधाइनि। हम क्या कहें कि क्यों हमें, हम क्या कहें कि क्यों हमें प्यारा हुसैन है। सोचूं तो ये कुरान ही सारा हुसैन है। हम क्या कहें कि क्यों हमें प्यारा हुसैन है। आदिल तो सोचता है कि असगर मासूम है। आदिल तू सोचता है कि असगर मासूम है। कोई कहेगा कैसे हारा हुसैन है। हम क्या कहें कि क्यों हमें प्यारा हुसैन है। नेज़े पे सर बुलंद है ऐलान जीत का। नेज़े पे सर बुलंद है ऐलान जीत का। नेज़े पे सर बुलंद है ऐलान जीत का। कोई कहेगा मौत से सारा हुसैन है। हम क्या कहें कि क्यों हमें प्यारा हुसैन है। सोचूं तो ये कुरान सारा हुसैन है। हम क्या अलीशा भी मौजूद आहिनि, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ जेको आहे अलीशा खां असां मनक़बत ॿुधंदासीं। सुकाए न वञिजो, जल्दी वापसि था अचो। हाय नाज़न जा पल्या लाल कुठा करबल में। हाय नाज़न जा पल्या लाल कुठा करबल में। ॿीहर भलीकार था चऊं तव्हांखे रंगनि भरी शाम में 5 मुहर्रम हराम जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। असां सां गॾु अलीशा रशीदी ते मौजूद आहिनि। मां उन्हनि खे दावत ॾियणु चाहींदसि त असांखे मनक़बत ॿुधाइनि। मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम। अस्सलाम या हुसैन,
अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन। जिनको धोखे से कोफे बुलाया गया, जिनको बैठे बिठाए सताया गया, जिनके बच्चों को प्यासा रुलाया गया, जिनके गर्दन पे खंजर चलाया गया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम। अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन। जिनकी माँ सैयदा तैयबा ताहिरा बटती है नेमतें इनके दर से सदा, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम। जिसने हक करबला में अदा कर दिया, जिसने हक करबला में अदा कर दिया, अपने नाना का वादा वफा कर दिया, सब कुछ उम्मत के खातिर फिदा कर दिया, घर का घर सब सुपर्दे खुदा कर दिया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम। मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम। अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन। मौजूद आहिनि, मां उन्हनि खे बि दावत ॾियणु चाहींदसि। कोई नबी नहीं है मेरे मुस्तफ़ा के बाद, शेर खुदा नहीं है अली मुर्तज़ा के बाद, ना है किसी के बेटे हसनो हुसैन से ना है किसी के बेटे हसनो हुसैन से ना फातिमा सीमा है, ना फातिमा सीमा है, कोई फातिमा के बाद शेर खुदा नहीं है अली मुर्तज़ा के बाद। जैसे बड़े हुसैन ने तीरों की छाँव में, जैसे बड़े हुसैन ने तीरों की छाँव में, ऐसी नमाज फिरना, ऐसी नमाज फिरना हुई करबला के बाद, ऐसी नमाज फिरना हुई करबला के बाद, शेर खुदा नहीं है अली मुर्तज़ा के बाद। दरबार शाम में कहा ज़ैनब ने सुन यज़ीद, दरबार शाम में कहा ज़ैनब ने सुन यज़ीद, डरते नहीं किसी से भी, डरते नहीं किसी से भी, हम तो खुदा के बाद, डरते नहीं किसी से भी, हम तो खुदा के बाद, शेर खुदा
खुदा नहीं है। अली मुर्तज़ा के बाद कोई नबी नहीं है। मेरे मुस्तफ़ा के बाद शबीर के भाई बुलाते रहे जिसे। शबीर के भाई बुलाते रहे जिसे। और क्या सवाल करे, और क्या सवाल करे इस अता के बाद। और क्या सवाल करे इस अता के बाद। शेर खुदा नहीं है। अली मुर्तज़ा के बाद कोई नबी नहीं है। मेरे मुस्तफ़ा के बाद शेर खुदा नहीं है। शेर खुदा नहीं है। अली मुर्तज़ा के बाद। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। जी व्यूअर्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त टाइम तमामु घटि आहे असां वटि, ऐं जेके बि असां सां गॾु मनक़बात ऐं नुहा पेश करे रहिया आहिनि पाकिस्तान ऐं सन जा, माशाअल्लाह सां वॾा वॾा नाला आहिनि ऐं ईंदा रहंदा आहिनि असांजी महफ़िलुनि में ऐं असांखे जेको आहे टाइम ॾींदा आहिनि पंहिंजो कीमती। त हींअर असां वटि प्रोग्राम में थोरो टाइम रहिजी वियो आहे, इन जे करे मां हिननि खे दावत ॾियणु चाहींदसि त असांखे मनक़बात ॿुधाईंदा रहनि। त मुस्तफ़ा, आप हमें मनक़बत, मैं आपको दावत दे रही हूँ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। अता उनकी विरासत है, सखा उनकी विरासत है। अता उनकी विरासत है, सखा उनकी विरासत है। अली के हैं ये घर वाले, वफा उनकी विरासत है। ये पत्थर मारने वालों से भी बदला नहीं लेते। ये पत्थर मारने वालों से भी बदला नहीं लेते। करम इनकी विरासत है, दुआ इनकी विरासत है। अली के हैं ये घर वाले, वफा इनकी विरासत है। ये शब है खादमाइल की, सवेरा इनका नौकर है। ये शब है खादमाइल की, सवेरा इनका नौकर है। सवेरा इनका नौकर है। ये जब चाहें असर कर दें, ये जब चाहें असर कर दे। ज़िया इनकी विरासत है, अली के हैं ये घर वाले, वफा इनकी विरासत है।
ना दो ए कूफियों ताना के बारिश मांग लो रब से, ना दो ए कूफियों ताना के बारिश मांग लो रब से, के बारिश मांग लो रब से। ये चाहे तो अभी बरसे, ये चाहे तो अभी बरसे, घटा इनकी विरासत है। ये चाहे तो अभी बरसे, घटा इनकी विरासत है। वो हस्ती हो खतीजा की के ज़हरा हो के ज़ैनब हो, वो हस्ती हो खतीजा की के ज़हरा हो के ज़ैनब हो। गवाह कुदसी है ऐ लोगो, गवाह कुदसी है ऐ लोगो, हया इनकी विरासत है। अली के हैं ये घर वाले, वफा इनकी विरासत है। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। जी व्यूअर्स, वक्त बाक़ी थोड़ो रहिजी वियो आहे त मां पंहिंजे प्रोग्राम जी वाइंड अप जी तरफ़ वेंदसि ऐं वेंदे वेंदे जेको आहे साहिल खां बि असां मनक़बत ॿुधंदासीं। उन खां पहिरियां जेको आहे मां पंहिंजे महिमाननि खे जेको आहे ख़ुदाफ़िज़ करणु चाहींदसि, उन्हनि जो शुक्रिया अदा करणु चाहींदसि। वॾी महिरबानी मुफ़्ती साहब, तव्हां आया, पंहिंजो कमु तव्हां हिते पेश कयो ऐं जेको आहे क़ीमती वक़्तु तव्हां असांखे ॾिनो। आप सबका भी बहुत शुक्रिया, थैंक यू आपका भी। जी व्यूअर्स, इंशाअल्लाह सुभाणे जुमो आहे, तव्हां सां गॾु हूंदासीं 6 मुहर्रमुल हराम जी ट्रांसमिशन में। पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी साहिल। मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम लें, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम लें। दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले मुश्किल कि क्या मजाल भला उसका नाम लें। हुब्बे अली के दोस्तों आना लहद में, हुब्बे अली के दोस्तों आना लहद में, आना लहद में। जिसको रसूल हाथ से कोसर का जाम ले, दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले मुश्किल कि क्या मजाल भला उसका नाम ले। क्यों भागती है ठहर जा आने को है अली, क्यों भागती
ठहर जा, आने को है अली, आने को है अली, आने को है अली। ऐ मौत तू भी सुन जरा, हिम्मत से काम ले, दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले मुश्किल कि क्या मजाल भला उसका नाम।